मंशियात फरोशी बंद करो, मंशियात फरोशी बंद करो। कड़ोगंवर एसएचओ इमरान हफीज़ जी जबरी बदली नामंजूर, मंशियात फरोशी नामंजूर। कड़ोगंवर में एसएचओ इमरान हफीज़ जी जबरी बदली खिलाफ सिटी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे दौरान एंटी मंशियात मोम क़ौमी अवामी तहरीक कोली इत्तेहाद अवामी जमहूरी पार्टी जे अॻुवाणनि तोड़े सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जो असांजा हथ मज़बूत कयो त इमरान हफ़ीज़ गंभीर जी दोबारा हिते बहाल करण जी घुर कयूं, वॾे पैमाने ते घुर कयूं जीअं सो उनखे बहाल कयो वञे। ऐं न त असीं पंहिंजे एतिराज़ जो दाइरो वधाईंदासीं ऐं असीं SSP साहब सां मुलाक़ात कंदासीं, प्लस में DIG IG ताईं बि असीं इहा कंदासीं, जंहिंसां बि असांखे सब आला अख्तियारिन का भरपूर मुतालबो था करूँ तो SHO इमरान हफीज़ साहब की जबरी बदली कैंसिल करे, वो आर्डर कैंसिल करे, उनके फौरी तौर पर कड़ियो गवर में वापस जो है जो है वो वापस इतने दिनों वजे। इहा ही असांजी डिमांड है, इहो ही असांजो एहतिजाज है। रोशनी जी किरण हिन मां नज़र आए पे ऐं असां SSP साहब, DIG साहब ऐं IG साहब का मुतालबो था कयूं त फिलफोर हिन जी बदली रोकी वञे ऐं जी हू कड़ियो में आज़ाद थी कम कर सके। जन्नत फिरदौस आहिन